नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त अदाकारा महवेश हयात ईरानी जनरल क़मर सुलेमानी जी मारिजी वञण खां पोइ दुनिया ते उभरंदड़ टीं आलमी जंग जे ख़तरनि ते ॻणती जो इज़हार कयो वियो आहे। गुज़िरियल ॾींहुं इराक़ी गादी वारे शहर बगदाद जे एयरपोर्ट ते अमेरिका तरफ़ां रॉकेट हमला कया विया, जंहिं जे नतीजे में ईरानी जनरल क़ासिम सुलेमानी समेत 8 ॼणा मारिजी विया। ईरानी जनरल जे मारिजी वञण जे ख़बर पूरी दुनिया में जंग जी बाहि जियां फैलिजी वई, जॾहिं त ट्विटर ते क़ासिम सुलेमानी ऐं टीं आलमी जंग जो बेस ट्रेंडर हली रहियो आहे। अदाकारा महवेश हयात जनरल क़ासिम जी मारिजी वञण ऐं दुनिया ते उभरंदड़ टीं जंग अज़ीम जी ख़तरनि ते ॻणती जो इज़हार कंदे चयो है त यकीन नथो अचे त नए साल में दाख़िल थींदे 72 कलाक ई गुज़रिया हुआ, पर दुनिया हींअर खां ई जंग जे किनारे ॾांहुं वञी रही आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।